कुरान शरीफ का 40 खत्मा सूरह यासीन के बेरा नूर शरीफ एक बेरा यही सब कलाम जिको जमात पढ़ियो फकीर की रूह के पहुँचा मालिक करी उनकी मग़फ़िरत उनकी कब्र की जन्नत बागीच उनकी मज़ार की आँखों की रहमतों और बरकतों नाज़िल फरमा उनकी कब्र की जन्नत जो बागीचे बना मुझा मौला तुझा दर्जात बुलंद फरमा हुज़ूर जा जेकी उम्मती फौत थी विया गोले ॻोठ जा जेकी बि मर्द औरतूं फौत थी विया उन्हनि सभिनी जी क़ब्रुनि ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर आमीन। उन्हनि जी क़ब्रुनि खे रहमतुनि जो बरकतुनि जे नुज़ूल जो मरकज़ बना करीम रब पंहिंजे हबीब जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते मेहर नज़र कर हर मुसलमान जी क़ब्र खे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे दोस्तों अल्लाह जे दर ते दुआ है रब करीम फ़कीर मरहूम मोहम्मद याकूब जी मग़फ़िरत फरमाए उनकी कब्र ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। प्यारे दोस्तों ज़िंदा इंसाननि जो कब्र वारनि जे लाइ सब का भलो तोहफ़ो दुआ है। अगर पंहिंजे मैयतनि खे फ़ाइदो पहुचाइण चाहियो उन्हनि सां ख़ैर ख़्वाही भलाई करण चाहियो तो उनकी बेहतरीन सूरत दुआ है। दुआ जेरनि खे बि नफ़ो ॾींदी आहे दुआ कब्रुनि वारनि खे बि नफ़ो ॾींदी आहे। मदीने वाले साईं फरमायो था दुआ सिलाहुल मोमिन दुआ मोमिन जो हथियार दुआ दुख में कम अचण वारी आहे दुआ दर्द मिटाइण वारी आहे दुआ कर्ज लाहिण वारी आहे दुआ बीमारियुनि जे लाइ शिफ़ा है दुआ दर्दन जे लाइ दवा है दुआ इंसान जे लाइ अल्लाह जे दर ते वेझे करण जो ज़रियो ऐं वसीलो आहे। दुआ पाने ऐं रब जे विच में ताल्लुक जोड़ण वारी शइ आहे। जॾहिं बानो दुआ घुरे तो अल्लाह उन बाने सां गॾु हूंदो आहे। जेॾी महिल उन जा दुआ घुरंदे चप चुरंदा आहिनि त
तो अल्लाह फरमाई दुआ घुर तो बिछा घुर के। कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। तवाजे रब फरमायो आ त तवा मुखा दुआ घुरो ता तवाजी दुआ कबूल कया। घुरण कम बाने जो ॾियण कम रब जी ज़ात जो। ऐं वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब। ए मुंहिंजा हबीब जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में पुछनि त असांजो रब किथे आहे फइन्नी करीब। उन्हनि खे ॿुधाए त मां अल्लाह तव्हांखे तमामु वेझड़ो आहियां। उजीब दावत दाई इज़ा दआन। जेॾी महिल सॾींदड़ सॾींदो आहे दुआ घुरंदड़ दुआ घुरंदो आहे त मां अल्लाह उन जी दुआ खे क़बूल कंदो आहियां। अज़ीज़ान गिरामी दुआ घुरण सां अल्लाह ताला ख़ुश थिए थो। इन्नल्लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। जेके दुआ का मुंह मोड़न था, दुआ छॾे ॾियनि था, दुआ का कंध कढाइनि था, अल्लाह फरमाए तो उनके जलील बनाए जहन्नम में उछलाईंदुसि। मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि। जेको अल्लाह का दुआ नथो घुरे अल्लाह ॾमिरजे थो, अल्लाह कावड़जे थो त तव्हां मूंखां छो नथा दुआ घुरो। दुनिया वारनि खां घुरो त कावड़बा, अल्लाह का न घुरो त कावड़जे थो, घुरो त ख़ुशि थिए थो। न घुरो त चवे थो त मूंखां घुरो, ऐं घुरो त झोलियूं भरे ॾिए। घुरण वारनि खे इहे ॾिए थो जीअं केरु दुनिया में कंहिंखे न ॾींदो, जीअं अल्लाह पंहिंजे पाननि घुरण वारनि खे ॾींदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस पाका सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कई। मदीने वाले ताजदार फरमायो इन्नल्लाह यक़ूल अना इंद ज़न्न अब्दी बी व अना मअहू इज़ा दआनी। अल्लाह तो फरमाए त मां रब बाने जे गुमान वटो हूंदो आहियां। जहिड़ो तव्हां मूं में गुमान रखंदो तव्हांजो मामलो ईअं बणाईंदुसि। पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। हाणे तव्हां रोड ते बीठा आहियो, तव्हांजो ख़्याल आहे सवारी मिलंदी कोन, अलाह किथे हींअर सवारी ॾींदो, कोन मिलंदो। तव्हांजो गुमान आहे त रब मूंखे सवारी ॾींदो त किथों न किथों सवारी अची वेंदी। घर वारी तव्हांजी हमलस आहे, तव्हांजो त धीउ थींदी, बसि धीउ थींदी, आई धीउ, धीउ आहे बसि, थींदव बि धीउ। पर तव्हां गुमान रखो त मुंहिंजो रब मूंखे पुटु ॾींदो। मुझे रब करीम अल्ट्रासाउंड वारा ओ मिशन ते ॾिसण वारा, तू कूड़ो तुंहिंजी मिशन कूड़ी, मुझो रब मूंखे पुटु ॾींदो। रब फरमाए तो यकीन मुंह में पक्को रख, मां अल्लाह तुंहिंजे धीउ खे बि पुटु बणाइण ते क़ादिर आहियां। मुझे घर में वाक़िअ जो मुंहिंजे पुट साजन
टे भेरा अल्ट्रासाउंड कराइण जो थी आ, टे भेरा क्यों थी आ। खुदा जी कुदरत हिन चयो त मूंखे पुट थींदो और छस पुट अना इन दसन अपती पी रब फरमाए तो मां अल्लाह पंजे पाने जे गुमान वटूंदो आया। जेड़ो मुंह में गुमान रखंदो, जेड़ो मुंह में यकीन रखंदो, मां अल्लाह बि तव्हांजो मामलो उहे ठाही। हिकिड़ो पियो चए त कमाईंदासीं त ॿुॾींदो, न कमाईंदासीं त किथां ॾींदो। ॿियो वरी पियो चए त कमाईंदासीं त बि ॾींदो, जे न कमाईंदासीं त रज़ा का ॾींदो। ॿई पाण में बस कयो हुया संगति हिकु जेड़ा। हो चे कमाइण सां ॾींदो, हो चे न कमाइण सां बि ॾींदो। अॼु पाण में ॻंढिया उन वक़्त में हूंदा कासी, हाणे हिन जज कोर्टूं जो हलो कासी को फ़ैसिलो था करनि। काजी वटि आया, काजी साहब असांजो फ़ैसिलो कयोसि। कहिड़ो कि हे चए थो कमाईंदो त पोइ रब ॾींदो, मां चवां थो बिना कमाई चे बि ॾींदो। कहिड़े निभागा तव्हांखे ॿियो को बहस ई कोन्हे, तव्हां इन बहस में पिया पुलिस खे विझी ॿिन्ही खे जेल में। हे माण्हुनि दिमाग़ ख़राब था कनि, ज़हन ख़राब था कनि, ॿिन्ही खे विधो जेल में। इहे बहस आहिनि करण जा, इहे ॻाल्हियूं आहिनि करण जूं। काज़ी चयो तव्हांखे न छॾींदुसि पाण में ठहंदो न। ॿई ज़िद ते बीठा आहिनि, हो चए रब कमायो त पोइ रब ॾींदो, हो चए बिना कमाइण जो बि ॾींदो। शाम थी हिकिड़े माण्हू जी पास फासिल हुई, जे मुंहिंजो कमु थी वियो त जेल वारनि खे देग भत जी रधे पंहिंजे अंगण ते चे खाराईंदुसि। ख़ुदा जी कुदरत हुनजो कमु थी वियो। सॼे जेल वारनि खे थाणे सूदो वठी आ, पुलिस सूदो सभई आया। हिकिड़े जेल वारे हिकिड़े कैदी जो मां न हलंदुसि, उहो जेको चवंदो त बिना कमाई जे रब ॾींदो, उहो वेही रहियो। उहो जेल में वेठो रहियो, उहो न आयो। ॿियो सॼो जेल आयो, मानी खाई विया। उन संगती जेको चए पियो त कमाइण सां ॾींदो, उहो वियो। हे न वियो जेको चवंदो बिना कमाई जे रब ॾींदो, उहो वेठो रहियो। तेॾी महिल हुन मानी खाधी, यार हिकिड़ो मूं वारो संगती आहे, उहो हेॾे आयो कोन्हे को, हुनजे लाइ पाटड़ो ॾींदो, खई वञा। ठाहियो ई अथऊं इन जेल वारनि जे लाइ, हिकिड़ो लंगर आहे ई उन्हनि जे लाइ। जे न आयो आहे त पाटड़ो थी खई वञ। पाटड़ो खणी आयो, हुन बि खाधो। चइबो फ़ैसिलो असांजो थी वियो। चए कीअं? के ॻाल्हि आहे, तूं चयो त कमाइण सां रब ॾींदो, तूं मेहनत कई तॾहिं मानी मिलई। मूं चयो बिना कमाइण जे रब ॾींदो, मां जेल में वेठो रहियुसि, वियुसि बि न। रब पाणे तुंहिंजे मथे ते पाटड़ो खणाए मूंखे हिते अचे मानी खाराई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मिथिला का ॻाल्हि सम्झ में आया वाले न? तूं अचे नहीं कमे सां त खासां न त बुख मरसां त पिजे मिल सही बि कमावण नाल। जे आखी मेरा रब रज़ा के वही रिज़्क दा ठीका चाग थाए। वो खवावण वाला, पिलावण वाला, देवण वाला, जे मेरे रब दे मथों भरोसा रखे सी, खुदा दी कसम वो तो को बिना कमावण दे भी देवण वाला है। अना इन दसन अपदी भी, मैं तुसाडे गुमान करे होंदा, तुसा मेरे अंदर केड़ा गुमान रखी बैठे हो? क्या आखेंदे हो मेरे बारे में? पुट रब तरफ है, पर मुर्शिद कामिल होवे ना, पीर होवे, आखे सो तो मेरा पीर फैज सी न फैज मिल सके। मुरीद खड़े न से चाहिए ठल्ला रहे वैसे। पीर फैज नहीं देता, मुरीद फैज खिन दे। पीर फैज नहीं देता, मुरीद खिन दे।
पीर केड़ा भी कामिल होवे, केड़ा भी जमाने दा खास होवे, जे तेरा अकीदा सच्चा न हो सी तो फैज न मिल सही। मुर्शिद है ना, मैं हर अपने मुरीद को कामिल बना छोड़ा। अब्बा हदाए मेरा हर बच्चा खातेदार होवे, मेरा हर बच्चा खुशहाल होवे, पर बच्चे को भी नीमक होवे ना, बच्चे को भी यो अकीदा होवे ना, तो मेरा अब्बा मेरी संभालना सी। मेरे दोस्तों इतना नाल जे तू अपने रब विच जड़ा गुमान रखसी, मेरा मालिक तेरा मामला किवें बना दे से। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। वदा मेरे रब दा सच्चा फकीर थी वन, अल्लाह दे दर दा सच्चा फकीर। यकीन पक्का हो गई, ईमान पुख्ता हो गई, दिल विच पूरा यकीन हो गई, मेरा रब देवण वाला संभाल लहण वाला। भली वनी जंग विच बही, बेले विच कच्चे विच बर विच बही, मेरा रब उठा बिते को खवे सी पिले सी। फकीर आ गया देखा देखा ला किवें पिया खवेंदे, व्या जंग विच पोती ताण सुम पिया, अगे देखा ला किवें खवेंदे, सही जंग विच सुता पिया चोने कड़ा काफला होवे, रस्ता भुलीज पिया उठाण पोता। काफले वाले अपने सरदार को आख्या सही को मानू है सुता पे, अगे देखो जेरा है मर गया, ही जंग विच मानू जेरा है मर गया। बुजुर्ग आके मैं सोना पिया, मैं अखियां जा बंद कीतियां, अगे सी जेरा है साह जमींदे पे, आगे जल्दी करो माखी मक्खन मिला इंदे वात विच घतो, यहाँ को टेक थी वेज पीछे मानी खवाओ। आगे मैं चा दंद बंद की थी, ये खाला किवें खवेंदे, दंद जोर नाल बंद की तम, आगे से को दंदन पईज गई, दंद बंद थी गए। आगे वारो करो वारा करो पत्थर चाओ, दंद भनोस जोरी माखी मक्खन घतो, दंद थी भज गए तो खैर सिर तो बच्चे मुड़सदा। हिकड़े हेडू पकड़ियस बे हेडू पकड़ियस, जहां पत्थर पिया मारे ताक नहीं खिल पिया, आके चलिया ही पागल ही क्या थी, आके पागल नहीं मैं देखा पिया मेरा रब कीवें खवेंदे। बेशक मेरा रब रज़ा के जंगल विच नंद भन्या सोरी माखी मक्खन प्या खवावे, बेशक मेरा अल्लाह रज़ा के। समझ में आया वाले ना? हदीस कुदसिया रब जो फरमाया ना इंद ज़न्न अब्दी बी, मां रब पंहिंजे पाने जे गुमान वटि हूंदो आहियां, जहिड़ो मूं में गुमान रखंदो उन जो मामलो उहे बणाए ॾींदुसि। मां साइकिल से चलंदा मां मेतलो वरी किनो स्कूटर वठंदुसि, मूंखे के स्कूटर किथो हूंदे साइकिल ते, पर जे चवंदे मुंहिंजो रब सखिया मूंखे कार ॾींदो टूटी ते चढ़ंदी। हाणे छा मेतला जिद्दे में विझ ट्रम्बकलियूं मेतला वेठा, जो कयो ख़बर अची सी बस करम मालिक जो पाक वतन में वेठा आहियूं। मुझे हेड़े जिते पंज जिते में मक्के में मेतला के वॾा तव्हांजा आया ई कोन, पर अल्लाह में जो भरवसो रखियो है त हाणे बंध टुटी पई आहे मेतलनि। जे चवंदे त
रब मुखे मक्के में रहाई दो तो मक्के में रहाई दी जे चांदे तो गोले मितले में मामा किथे बाहर निकल बैठो बीते चांदे तो मां हज कदु से हज मुखे रब कराई दो तो जो थी दुई तो मां मिस्कीन सुनो दा किथों अचनी एडी टिकट किथों टिकट थींदी तो पोयो बैठो बीते हुंदे समझो था ना गाल के लख जो नुस्खो तो लख जो नुस्खो जेड़ो रब में उम्मीद आसरो जेड़ो यकीन जेड़ो गुमान पंजे रब में रखंदा तवा जो मामलो रब उए बनाईंदो ओड़ो मामलो तासा पेश ईंदो चो सल्लल्लाहु अलैहि या हदीस जा अगियां लफ्ज़ हैं व अना मअहू इज़ा दानी जेडी मल मुझो बानो मुखां दुआ घुरंदो आ मां अल्लाह उन्हें बाने सां ओडी मल गॾु हूंदो आहियां जेडी मल दुआ घुरंदो आ ओडी मल मां रब बाने सां चो गॾु हूंदो आहियां जेडी मल बानो दुआ घुरंदो आ ओडी मल मां रब बाने सां ॻाल्हायो थकिजी पिया आहियो सोली जान न छॾींदो सां तव्हां पंहिंजो दिलि पर सां हलाए ईंदो हलाए न ईंदो हाणे मस्जिद में ई था रखो मां तव्हांजे पिते पिते खे सुञाणा थो छॾींदो सां सोलो कोन सालनि खां पोइ आयो आहियां सभु कसरूं अॼु तव्हां मूं कढणियूं आहिनि हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदुई जेके बि आसाइता आहिनि सभिनी मेतलनि खे रब मदीनो ॾेखारींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या हदीस जा लफ्ज़ तवरी बुधो रब तो फरमाए अनमा अब्दी अनमाहू इज़ा दानी जेडी मल मुझो बानो मुखा दुआ घुरंदो आ ओडी मल मां अल्लाह इन साण गॾु हूंदो आहियां सिराई बुझे सखी सिराई बुझे सखी ऐं वेठो बुझे तोसां गॾु ऐं लख रुपया बि रखियो वेठो जे अॻियों ऐं तूं घुरीस साईं मूंखे 100 रुपया ॾे ॾींदो या न ॾींदो चवंदो तूं मुंहिंजो राज जो ई मुंहिंजे पाड़े जो ई तूं 100 घुरियो आहे तोखे 1000 थो ॾियां सखी जो कम इहे आहे न सखी उन्हें के सरबो आ जो घुरण खां मथे ॾे आम माण्हू घुरण सां ॾींदा घुरण सां बि ओतिरो ॾींदा जेतिरो घुरियो या अञा बि घटाए ॾींदा पर सखी उहो आहे जो बिना घुरण जे ॾे जे घुरी त घुर खां वधीक ॾे आम माण्हू वक़्त सां ॾींदा सखी वक़्त पे वक़्त ॾींदो जे वटि लख रुपया रखियो आहे 1000 तो गॾु नहीं तो उनमें खोट तो कोन ईंदसि न मुंहिंजा दोस्तो अल्लाह जेको खज़ाननि जो मालिक आहे वॾो सखी आहे जेॾी महिल तूं घुरी थो ओॾी महिल रब तोसां गॾु आहे पुट हे दरिया में तव्हां कच्चे में वेठा आहियो दरिया
केॾो पाणी आहे जेॾी महिल आब कलाणी जी मौसम हूंदी आहे दरिया भरिजी वेंदो आहे कचो बुॾी वेंदो आहे केॾो पाणी हूंदो आहे हाणे इन मां जे झिरकिड़ी पाणी पीए त दरिया में खोट ईंदी ॻाल्हायो न था दरिया में खोट ईंदी हिकिड़ी झिरकी पाणी पीए पुट हे सभई मेतला पंहिंजूं ख़्वाहिशूं रब खां घुरो कंहिंखे कहिड़ी ज़रूरत कंहिंखे कहिड़ी ज़रूरत कंहिंखे कहिड़ी सभई घुरो न सभिनी खे हिक वक़्त में सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं करे त रब जे खज़ाने में एतिरी बि कमी न ईंदी जेतिरी झिरकी जी चुंब दरिया में भरंदी रब जा खज़ाना अणखुट हिन लातादाद हिन ओ अदा जेॾी महिल तूं घुरंदो आहे रब तोसां गॾु हूंदो आहे घुर त सही न यकीन सां घुर त सही ॾिए थो या नथो हाँ चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सुभान अल्लाह बी हदीस इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हजरत अनस बिन मालिक असहाबी तो चवे त मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह तो फरमाए माना हदीस कुदसी ज़बान मोहम्मद करीम जी फरमानो अल्लाह हदीस कुदसी रब तो फरमाए अना قال الله تعالى يا ابن آدم إنك ما دعوتني ورجوتني غفرت لك على ما كان منك ولا أبالي ये मुझा बाना जेॾी महिल तूं मूं में आस उम्मीद रखे मूंखां घुरंदो आहीं आस रखे उम्मीद रखे मुखां घुरंदो आहीं पोइ तुंहिंजा अमल भली कहिड़ा बि हुजनि तूं मूं में उम्मीद रखे जेॾी महिल घुरंदो आहीं त मां अल्लाह तोखे मायूस कोन मोटाईंदुसि तोखे ख़ाली कोन मोटाईंदुसि मूंखे परवाह नाहे तू केड़ो माई घणी गंदो आई गदलो आई गुनहगार आई बदकार आई पर आई त मुंहिंजो छॾियो आ त तो छॾियो आ मूं न छॾियो आहे रब न छॾियो आ मेतला तो केॾियूं रब जूं बेफ़रमानियूं कयूं नमाज़ तूं न पढ़ी रोज़ो तूं न रखी ॾाढ़ी तूं कूड़ाई चोरियूं तूं करी नशा तूं करी बेहयाई जा कम तूं करी बेफ़रमानी जा कम तूं करी पर वरी बि मुंहिंजे रब तोखे बुखियो न छॾियो उञो न छॾियो उघाड़ो न छॾियो तोखे मानी बंदि न कई तुंहिंजी हवा बंदि न कई तुंहिंजो पाणी बंदि न कयो तुंहिंजी रोज़ी रोटी बंदि न कई आहे कर न सच्ची ॿुधाइजांइ कसम थो विझांइ रब जी ज़ात जो सच्ची ॿुधाइजांइ तुंहिंजो पुटु आहे न उनखे चईसि त पुट मूंखे पाणी पिया चई बाबा कोन पीआरींदुसि नथो पीआरे हिकिड़ो भेरो चईसि ॿियो भेरो चईसि टियों भेरो चईसि चौथों भेरो चईसि पंजो भेरो पंजई भेरा इनकार करे कावड़ ईंदई आहे न पुटु आहे न तुंहिंजो बच्चो आहे कावड़ ईंदई आहे न पादर हणंदेसि या न निकुर छोरा मुंहिंजे घर मां निभागा हरामी बच्चा मुंहिंजो चयो नथो वञे निकुर मुंहिंजे घर मां कढंदेसि या न सची ॿुधाए न ॻाल्हाई छो नथो हिकिड़े ॾींहं में 5 भेरा तुंहिंजो चयो न मञे उन छोकिरे सां जेको तूं हालत कंदे मूंखे बि ख़बर आहे हाँ पर केतिरा भेरा रब जी बेफ़रमानी थो करी केतिरा रब जा हुक्म थो भञी
निमाज़ू तो छॾे ॾिनियूं पटको तो लाहे छॾियो तहजुद तो छॾे ॾिनो डंदड़ तो छॾे ॾिनो ज़िक्र तो छॾे ॾिनो साई चादर तो लाहे उछलाए छॾी अल्लाह जो ज़िक्र तो छॾे ॾिनो पर वरी बि रब को न छॾी वरी बि रब तुंहिंजी मानी बंदि न कई पाणी बंदि न कयो रोज़ी रोटी बंदि न कई वरी बि मुंहिंजे रब तोखे पंहिंजे खजाने मां रोज़ी रिज़्क़ पियो पहुचाए संभाल आए या न रब फरमाए छो तू केड़े बहाल में आई केड़ो बाही कीअं बाही पर जेमल मुंह में उम्मीद रखे ई दोई त मां अल्लाह तोखे ना उम्मीद न मोटाईंदुसि तुंहिंजी उम्मीद आस निरास न कंदुसि तोखे खाली न वराईंदुसि चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या बसरे में को डोह थी पियो को वाक्यो थी पियो पुलिस 40 माण्हू गिरफ्तार कया उन डोह जे केस में उन थींदो आहे न को वारदात थींदी आहे पोइ पुलिस ईंदी चढ़ी गाॾी में पोइ जेको हथ आयो खंबे खणी वेंदी पोइ जेसीं वञी छांटी थिए तफ्तीश थिए तेसीं फ़िलहाल त पुलिस खणी वेंदी आहे 40 माण्हू पुलिस खंबे वई वञी जेल में विधऊं मुंहिंजा दोस्तो शाम थींदी वई उन्हनि जा वारिस आया माइट आया कंहिंजो अबो कंहिंजो अदो कंहिंजो चाचो कंहिंजो दोस्त सिफारिशी आयो छुटंदा विया 39 माण्हू छुटी विया बाक़ी हिकिड़ो माण्हू हुयो जेको बगदाद जो न हुयो परदेसी हुयो मुसाफ़िर हुयो उहो बि पुलिस खंबे खणी आई मुंहिंजा दोस्त रात थी आ 39 माण्हू छुटी विया हिकिड़ो बेगुनाह परदेसी जेल खाने में रहिजी वियो जिनमल रात जो बेगा वक्त थियो उहो परदेसी उहो मुसाफ़िर मोहम्मद थे आसमान दे निहारे चेतो मुंहिंजा मालिक ओ मुंहिंजा रब करीम बगदाद में मूंखे केरु न सुञाणे इन शहर में मां परदेसी आया ओपरो आया हिते को मुझो वाकुफ कोने 39 माण्हू जेके मूंसां गॾिजी इन केस में बदिजी आया उहे सभु छुटी विया उन्हनि जा यार दोस्त वाक़िफ़ ज़ामिन पइजी विया मुंहिंजा मालिक मुंहिंजो को नहीं मां तोखे पंहिंजो ज़ामिन छो बणाया मुझे मौला मुझे जमानत तू कर इन जिंदान मां इन कैद मां मुखे तू आजाद कर ए मुझा मौला तू तो मुखे सुञाणी थो इन शहर में मुखे ॿियो केर न सुञाणे पर तू सुञाणी थो मां बेगुनाह आया मुखे पुलिस बधो आहे हे मुंहिंजा मौला मुखे इन ज़िंदान मां तू आज़ाद कर रोए भी पियो रब के सड़ड़ो भी करे पियो मुंहिंजा मालिक तू मुंहिंजो ज़ामिन पाओ तू मुझो ज़ामिन थी मुखे तू आजाद कर मुझा दोस्तों रात ढली चुकी हुई बेगा वक्त हुयो मुझा दोस्तों बादशाह हारून रशीद पंहिंजे महल में सुतो पियो आ निंड में आ गैबी आवाज आयो ओ हारून ओ बादशाह तुझे जेल
फलानी बारीक में फलाने कमरे में मुझो हिकिड़ो बेगुनाह मानो जेल में पियो आहे। हारून रशीद उन मूं रब खे पंहिंजो सामिन बणायो आहे। मां अल्लाह उन जो सामिन हे मुंहिंजो साईं तूं ई मौला ॿियो वर कंदसि कीन की मुंहिंजो मालिक तूं ई मौला ऐं बेदरवी कीन की। मुझा दोस्तों हारून रशीद बादशाह के गैबी हुक्म मिलियो आ, जल्दी कर वञ मुझे मालिक के आजाद कर। उन जो सामिन माला होया। भली केड़ा भी कत्ल आयूं किन्नायूं गुनहगार आयूं पर आयूं दस कॾहिं कंहिंखे मेणो न ॾींदो आहे तानो न ॾींदो आहे त हेतिरा गुनाह करे कहिड़ो मुंहुं वठी आयो। मुंहिंजा दोस्त हारून रशीद निंड मजाई उथी पियो के नौकर खे न उथारी के वज़ीर मुशीर खे न उथारी पाण बादशाह वियो। उन जेल जे कोठड़ी में वियो ॾिठई त हथ नथे त ज़ख़िर मां ॻोढ़ा वहनि था पिया। वो जेल में रब खे पुकारे रहियो आहे मुझा मौला तू मुझो सामिन पाओ मुखे जेल में तू आजाद कर। बादशाह वनी उनके फाकुर पातो सीने सां लाए चयता तुझी ज़मानत कबूल थी वई। उथी तोखे जेल मां कढण जे लाइ मां बादशाह हारून रशीद पाण हली आयो। सुबुह जो उनखे भला कपड़ा पारायई भला वेस वॻा ढकायई ऐं सारे बगदाद में ऐलान करायई हे बगदाद वारो हिन जवान जी ज़ियारत कयो अॼु राति रब पाण हिन जो सामिन पियो आहे। मुझा दोस्तों केॾो रब करीम आहे केॾो रब बाज भरियो आहे। वो अदा उन रब जे दर ते अची त ॾिस सॼणो करे त ॾिस। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों रब तो फरमाए इमाम अबू यअला हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी का रिवायत आंदी मुझे आका मुझे मौला मुझे मदीने वाले ताजदार फरमायो अला अदुल्लुकुम अला मा युनजीकुम मिन अदुवकुम। साईं फरमाइनि था छा तव्हां खे उहा शइ ॿुधायां जेका तव्हां खे तव्हांजे दुश्मन खां बचाईंदी।
दुश्मन का बचाने वाली शे बुधाया वयुदिर्रु लकुम अर्ज़ाक़कुम उहा शे बुधाया जेका तांजे रोज़न के रिज़्क़न के वधाए चली दुश्मन के बचाईंदी रिज़्क़ के वधाईंदी एड़ी शे बुधाया असाबन जो बुधायो या रसूल अल्लाह हबीबन फरमायो तदून अल्लाह फी लैलिकुम व नहारिकुम पंजे रातन में पंजे दीहन में अल्लाह का दुआऊं गुरो दुआ 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 रब का दुआ घुरो दुआ तव्हांखे दुश्मन का बचाईंदी दुआ तव्हांजे रिज़्क़ के वधाईंदी दुआ तव्हांजा मर्ज़ लाहींदी दुआ तव्हांजूं मुसीबतूं हटाईंदी दुआ तव्हांखे ख़ैर बरकत नसीब कराईंदी फ़इन्न दुआ सिलाहुल मुमिन छो त दुआ मोमिन जे लाइ हथियार पुट जे वटि क्लाशनकोफ हुजे दुश्मन वेझो ईंदुसि जे वटि राइफल हुजे हथ में दुश्मन वेझो ईंदो दोनाली बंदूक जे वटि हुजे दुश्मन कहो कंदो न त बाबा इन वटि हथियार आहे मारे न विझे दुश्मन वेझो न ईंदो साईं फरमाइनि था दुआ तव्हांजो हथियार अथव हथियार दर्द कर्ज मर्ज मुसीबतूं ये सब ताजा दुश्मन आहिनि इन्हनि दुश्मननि खां बचाइण जो औज़ार तव्हांजो हथियार दुआ आहे चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अन्या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझा दोस्तों दुआ हर वक्त में अल्लाह बुद्धे तो हर वक्त में कबूले तो पर साल में कुछ वक्त अड़ा आहिनि जेके खास दुआउनि जे कबूलियत जाए उन्हें दुआउनि जे कबूलियत जे खास वक्तन मां हिकड़ो वक्त हीअ रात अचे वठी पई 15 शबान वारी रात खुदा जाने इहा अहिड़ी रात आहे जंहिंमें दुआ रब रद्द न कंदो आहे आज़ी इल्तिजा रब ठुकराईंदो न आहे यकीनन पक्का पक इहा दुआ अल्लाह वटि क़बूल ऐं मंज़ूर हुजे इहा रात मिलेव त दुआऊं घुरंदव या सुम्ही निंड कंदव घटि था ॻाल्हायो मेतला को नियत में रोलो हुजे तो बुधायो या रात जागंदो या निंड कंदो मिठा इहा दुआ दुआउनि जी रात आहे या कबूलियत जी रात आहे या तव्हांजे साल जे तकदीरुनि जे लिख पढ़ जी रात हिन साल कंहिंखे कंहिंसां कहिड़ो वाक़ियो पेश थींदो पूरी लिस्ट 15 शबान जे रात लिखबी आहे हिन साल कहिड़ा माण्हू हज ते वेंदा कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे न्याणी जमंदी कंहिंखे ख़ुशी मिलंदी कंहिंखे दुख मिलंदो को आसूदो थींदो को भींगियो थींदो पूरे साल जी लिख पढ़ 15 शबान जे रात में थींदी आहे
मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो तुख्तउल आजाल मिन शअबान इला शअबान। इमाम बहकी हदीस दिया तब मौत जिंदगी का फैसला शअबान में लिखा विदा। 15 शअबान दे रात इन साल जेके मरंदा जंजो एक्सीडेंट थींदो के केड़ो मर्ज लगंदो के केड़ो दर्द लगंदो या फैसला इन्हें 15 शबान वाली रात में लिखा विंदा है। पोया रात जेके जागदा हैं इबादत कंदा हैं अल्लाह जे हुजूर में दुआऊं घुरंदा हैं उन्हन जी पूरे साल जी तकदीर सुठी लिखी वो तमाम दिल में पक्को इरादो कयो तो यह रात इंशाअल्लाह जागदा दावत दियावा कबूल कंदो जी। दिल बराबाद मोरे हज़ारे रातों घरन में भी गुजारी मिटन माइटन सां भी गुजारी पर हिकड़ी रात फकीरन सां भी गुजार जी जिते हज़ारे खुदा जा साले बाना बानियूं गड थींदा इज्तिमाई दुआ थींदी यकीन आती है दुआ अल्लाह ताला कबूल फरमाई। या 15 जी रात दिल बराबाद शरीफ मोरे में अचो इन दुआ में शरीक थियो सलात तस्बीह थींदी नवाफिल अदा थींदा इन रात जा जेकी फजीलतूं आहिनि इंशाअल्लाह गॾिजी हासिल कंदासीं। सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम रिवायत दिया हजरत सैयदना अबू हुरैरा असहाबी तो चवे त मूं मदीने वारे मीर खां बुधो सोने हबीब फरमायो अद्दुआ सिलाहुल मोमिन दुआ मोमिन जो हथियार व इमादुद्दीन दुआ दीन जो थंभुआ जो दुआ दीन जो थंभुआ व नूर समावात वल अर्द दुआ जमीन जो भी नूर आसमान जो भी नूर दुआ रोशनिया पुट बत्ती उजामी वने तो उदय थी वेंदी आहे उदय में मानू के घस पंद नजर नहीं दो मानू थेड़ खाइंदो धिका थाबा खाइंदो के गड में किरंदो किते टकराजी पवंदो उंदे में मानू के कुछ नजर नहीं दो। मदीने वाले साईं फरमाया तो दुआ रोशनी दो सुभान अल्लाह दुआ का सवा उंदे है सुभान अल्लाह दुआ का सवा दुआ ना है तो उंदे है जिंदगी तुझी उंदे ही आ जेकर तो दुआ ना है दुआ रोशनी आ कलायो दुआ चवंदा आहिनि साईं मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां जाॾे काॾे मूंखे त जाॾे काॾे ऊंदहि थी नज़र अचे जाॾे काॾे अंधारो थो नज़र अचे साईं का बास गली नज़र नथी अचे जाॾे काॾे ऊंदहि थी नज़र चवंदा आहिनि पुट इन ऊंदहि जी रोशनी अथव दुआ घबरायो न ऊंदहि कोन्हे पर दुआ घुरो त रोशनी रोशनी चांडराणी चांडराणा तव्हांजा हर कम रब सरंजाम कंदो खुसूसन 15 वारी दुआ अल्लाह तबारक व तआला यकीनन पक्का पक्का कबूल फरमाई। दोस्तों तो दुआउन सा दिल लायो पंजे घर हुजो बाहर हुजो जिते बुजो दुआ करो ये न त जने जरूरत पवे पो घुरो वरी जरूरत लहे तो पो खुदा विसरी वने या लालच आहे न माण्हू खे जॾहिं कमु पवंदो न अलाह में बिटियूं बिटियूं दुआऊं घुरंदो मुंहिंजा मौला वारो जॾहिं कमु लथो त ॼण ख़ुदा खे सुञाणे कोन
एड़ा लोभी मतलबी बाना न हुजो कम हुजे न हुजे रब का दुआ जरूर घुरबी खैर जी बरकत जी आखिरत जी भलाई जी चंगाई जी ईमान जी इस्लाम जी कान जी हजारे दुआओं ने मैं मोला में को पुट दे हां की करो पुट जी हां बस छुट्टी दुआ छुट्टी हां मैं पुट का सादियों में तो खोड़ दुआओं ने जिंदगी में समझो था ना सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनन इब्न माजा में हजरत मौला अली का रिवायत सुनो है तेरे करार तो रिवायत करे हबीबन करीमन फरमाए कानत लैलतुन निस्फ मिन शअबान जने 15 शअबान जी रात तवा के नसीब थे फकूमू लैलहा वसूमू नहारहा या रात जागो इन्हें ॾींहं जो नफली रोजो रखो फ़इन्न अल्लाह यनज़िलु फ़ी आलि ग़ुरूबि शम्स इला समाए दुनिया जीअं 14 जो चंड सिज रहंदो आ 15 जी रात जीअं दाख़िल थींदी आ त अल्लाह आसमाने दुनिया ते लही ईंदो आ रब पंजे पानन जे करीब थी वेंदो आ फरमाईंदो आहे को घुरण वारो त न्यास आहे को माफ़ी वठण वारो त बख़्शे छॾियांस आहे को कर्जन वारो त कर्ज लायांस आहे को मुश्किल मारियो त मुश्किल मिटाए छॾियांस आहे को हाजतमंद आहे को जरूरतमंद आहे को घुरण वारो हत्ता यतलो अल फज्र जेसी ते पाख फुटे एसी ते रब जे रहमत जा पड़ा पिया फिरंदा पिया ऐलान थींदा पूछा था जो हाँ अल्लाह सदे सखी खजाना खोले वरी सदे त अचो त ॾियां हे खुलिया पिया न अचो अचो त ॾियां सुभान अल्लाह पोइ इहा राति हथां न विञाइजो इहा राति इन राति जो क़दुरु कजो ऐं इन राति जो वंड भाङो जे मिली वियो न त हिते बि खाईंदो हुते बि खाईंदो खुटंदो समझो हाँ ऐं इन राति जे अंदर कुछ बदबख्त आहिनि जिन खे रब माफ़ी न ॾींदो अल्लाह अल्लाह कुछ बदबख्त अहिड़ा आहिनि जेके हिकिड़ा उहे ॿ माण्हू जेके पाण में विढ़ियल आहिनि पाण में ॻाल्हाइनि ॿोलाइनि नथा उन्हनि ॿिन्ही खे रब फरमाईंदो इन्हनि खे तेसी माफ़ी न ॾींदुसि जेके हिक ॿिए खे परचाईंदा न राति गुज़री वई त हॾ वई न हा पोइ जेकॾहिं काविड़ियल आहियो न हिक ॿिए में त इन राति अचण खां अॻु में परचाए वठो मदीने वारे साईं फरमाए जे पर उठल आहिनि जेको अॻु में हली वञी परचाए उहो अॻु जन्नत में वेंदो हाँ अल्लाह करे तो मो जिद निकरे अंदर बैठे ने पुराना यार न छुड़े सी मैं वजा मैं माफी गिना तू को जिब्रील जो सौट तू को आसमान तो लई आयो जिद जे मुड़िया से जुड़िया साईं फरमाइनि था पर उठल आहिनि न जेको हली वञी परचाए वो अॻु जन्नत में दाख़िल थी सुभान अल्लाह बराबर नथा ठहनि टियों उथी उन्हनि ॿिन्ही खे परचाए साईं फरमाइनि था उन परचाइण ठहराव करण वारे खे 20 हजनि जो सवाब मिलंदो हाँ मूंखे नथो नज़र अचे जेको ठाहिण वारो हुजे ड्राइण वारा खोड़ बुर छेड़ा जंद मचे
न इन रात जो जेकॾहिं फैज़ वठण चाहियो था न, इन रात में जेकॾहिं मग़फ़िरत ऐं भलाई चाहियो था त जन सां बि रंजश कावड़ आहे, हली वञी परचायो, माफ़ी वठो इन रात अचण खां अॻु में। ॿियो, इन रात में पीउ माउ जे बेफ़रमान खे माफ़ी न मिलंदी। जंहिं ते अबो अमा नाराज़ आहिनि न, उनखे रब माफ़ी न ॾींदो। जंहिं ते पीउ माउ नाराज़ हुजनि, अॻुवाट हली वञी परचाए, उनखे राज़ी करे। इन रात में नशेबाज़ माण्हू खे माफ़ी न मिलंदी। जेको नशो थो करे, कहिड़ो बि नशो हुजे, जेको नशो कंदड़ आहे उनखे माफ़ी न मिलंदी। मिठा ॾिसो न, ईद ईंदी आहे त माण्हू अॻ में कपिड़ा ठाहींदो, तयारी कंदो आहे पियो, बूट वठंदो, भला बूट नओं न वठंदो त हुनखे पालिश वालिश कराईंदो, तयारी कंदो, ईद थी अचे सयूं ठहिराईंदो, वखर वग़ैरह वठी ईंदो, बवाई त भलाणो ॾींदो अचे। हाणे इहा ज़ाहिरी तयारी त कयो था, पर हीअ तयारी बि कयो। या राति अचण खां अॻु में जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो, से निमाज़ शुरू कयो। निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे। काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु निमाज़ जो आहे। हाणे मां फतवा पढ़ी आहे, सऊदी जा आलिम, यमन जा, शाम जा, फलस्तीन जा, इन्हनि सभिनी आलिमनि गॾिजी फतवा लिखी आहे। मस्जिद नबवी में किताब रखियो आहे, मां पाण पढ़ी आयो आहियां। जेको निमाज़ नथो पढ़े उनखे मुस्लमाननि जे मुक़ाम में न पूरियो, उनजो जनाज़ो न पढ़ियो, काफ़िर आहे। इनखे लाश जो मरी वञे न, उनजे लाश खे टंग खां केले शहर खां ॿाहिरि का खॾ खणी उन में वञी उछलाए चोसि, मुस्लमान जे मुक़ाम में न पूरियो जेको निमाज़ नथो पढ़े। उहो मुस्लमान कहिड़ो जेको निमाज़ न पढ़े? तव्हां पक्को वाइदो कयो इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़े। मौरियानी खां पुछंदुसि त कहिड़ा पढ़नि था, कहिड़ा नथा पढ़नि। जी हथ त मथे खणो, मथे 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 हथ खणो। अलाह तौफ़ीक़ ॾींदो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, मस्जिद खे आबाद कयो, अलाह जो ज़िक्र कयो, नेक सालिह थियो, अल्लाह वारनि सां मोहबत निस्बत रखो, पंहिंजे कामिल मुर्शिद जी सोबत में वरी वरी पंधड़ा कयो। अल्लाह बि राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। रब करीम शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। हे मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे। गोले ॻोठ जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। हिन ॻोठ वारनि ते राज़ी थी, हिन ॻोठ ते पंहिंजे नबी जो नूर नाज़िल फरमा, पंहिंजे नबी जी मोहब्बत ऐं इश्क अता फरमा। हुज़ूर जे दर जी ग़ुलामी नसीब कर। मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़। मुंहिंजा मौला इहा राति मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिजा। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।